अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चैनल जो हिकिड़ो यादगार जेको वाक़ियो ॿुधाईंदासीं। दोस्तों हीउ कचहरी वारो वाक़ियो आहे। हीउ जेको आहे 25 तारीख़ 3 महीनो सन 2000 जो वाक़ियो आहे। उस्ताद जलाल चैनल जी जेका वफ़ात खां माना हिकिड़ो साल पहिरियां जो वाक़ियो आहे। दोस्तों उस्ताद जलाल चैनल खे जेको आहे गुर्दनि जो मसइलो माना हिकिड़ो लाहिक़ थी वियो, गुर्दनि जी बीमारी थी वई ऐं उस्ताद जलाल चैनल खे माना वाता रत बि अचे पियो। हाणे हीउ वॾो मसइलो थी वियो। उस्ताद जलाल चैन जी तबियत माना तमामु घणी बिगड़जी वई ऐं उस्ताद जलाल चैन ॿुधाए पियो त माना मुंहिंजी हिन दफ़े जेका तबियत ख़राबु थी माना उहा अहिड़ा थी जो माना मूंखे पाण पक थी वई त माना हाणे बसि वियुसि, हाणे कमु लही वियो। माना मूंखे पाण बि पक थी वई। पोइ माना हली पियो न सघां पियो, माना पेर न पियो खणी सघां। उस्ताद जलाल चैन ॿुधाए पियो। पोइ उस्ताद जलाल चैन जो माना जेको आहे कराची वियो SIUT में, किडनी सेंटर में। पोइ हुते उस्ताद जलाल चैन जो माना इलाजु हलियो माना महीनो 2 महीना 3 महीना। पोइ वरी उस्ताद जलाल चैन खे मोकिलियूं। पोइ उस्ताद जलाल चैन खे ॿुधायूं त बाबा हाणे तोखे इहे किरियूं करणियूं आहिनि, माना घणो जेको आहे सफ़र वफ़र बि न करिणो आहे, माना जेको आहे ॻाइणु वॼाइण बि तोखे 3 महीने ताईं माना तोखे ॻाइणु वॼाइण बि न करिणो आहे ऐं ॿियूं बि कुझु किरियूं ॿुधायूं। ऐं पोइ उस्ताद जलाल चैन जो ॿुधी करे माना आवाम जेका वॾी तादाद में हुते जेको जमा थी वई कराची में SIUT में, उते आवाम वॾी जमा थी वई। त पोइ हाणे आवाम जॾहिं जमा थी वई त आवाम चवे थी बाबा जलाल जी तबियत सही न आहे, जलाल खे गुर्दो खपे, असां गुर्दो ॾियण लाइ तयारु आहियूं। जलाल जा आशिक़ परवाना जेके हुते जमा थी विया, हज़ारनि जी तादाद में जमा थी विया त बाबा असांखे गुर्दो वठो, पर उस्ताद जलाल चैन खे माना बचायो, जान बचायो। त डॉक्टरनि चयो बाबा अहिड़ी ॻाल्हि न आहे, हिन जो इलाजु हलंदो, दवा ववा थींदी, पोइ इनशाला ठीकु थी वेंदो। पोइ उस्ताद जलाल चैन जो जेको आहे उहो पंहिंजे माना ॻोठ में आयो, हुनखे दवाऊं ववाऊं ॾिनियूं, किरियूं ॿिरियूं ॾिनियूं। त पोइ उस्ताद जलाल चैन माना हुन दवा पंहिंजी खाए पियो। उस्ताद जलाल चैन ॿुधाए पियो त माना पहिरियों जेका मुंहिंजी तबियत जेका ख़राबु थी उहो गाजी शाह जो मेलो हुजे, माना हुते मां माना ॻाइणु कयो त मूंखे रत बि माना एतिरो आयो माना तगारी भरबी आहे, एतिरी रत आई। त मुंहिंजो माना तबियत मुंहिंजी ख़राबु थी वई। वरी मां वरी ॻाइणु शुरू थियो, वरी तबियत माना सही थी त वरी ॻाइणु शुरू थियो। पोइ लकी शाह सदर ते माना साम्हूं माना थोरो परे थी बीही करे मूं चयो त तूं आहीं शाह सदर, मुंहिंजी रत खे ॾे दर। चयूं त तूं आहीं शाह सदर, रत मुंहिंजी खे ॾे दर। त बसि उहो ॾींहुं थियो, अॼु ॾींहुं थियो, माना पोइ रत न आई मूंखे। पर इहा माना थी वई ख़राबी त माना गुर्दनि जी जेका ॿुधायूं त बाबा गुर्दनि में तुंहिंजी गड़बड़ आहे, कुझु तोखे किरी करणी पवंदी। दोस्तों उस्ताद जलाल चैन आयो त माना हर चेहरे ते मुर्क अची वई। उस्ताद जलाल चैन जी माना ओताक मची वई, हर को अचे पियो उस्ताद जलाल चैन सां मुलाक़ात करण लाइ। सभु चाहींदड़ जेके अचनि पिया उस्ताद जलाल चैन खां हाल वाल वठनि पिया, उनजा पंहिंजा मिट माइट सभु माना ख़ुशि, औलाद बि ख़ुशि। हाणे उस्ताद जलाल चैन जी कचहरी थी जेका, त हिन में उस्ताद जलाल चैन जा यार दोस्त सभु आया, माना हाल वाल थिया, कचहरियूं थियूं ऐं हुनजा जेके पुट बि आया। वरी उस्ताद जलाल चैन कलंदर जलाल खे भर में विहारियो, पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे भर में विहारे वरी फ़ोटू बि कढिया। उन सां माना ख़ुशि ख़राबत थी, चाहिनि जो दौर बि हलियो। दोस्तों इहो उस्ताद जलाल चैन जी ओताक जेका तमामु जग मशहूरु ओताक हुई। हाणे हिन में पोयां उस्ताद जलाल चैन मां घोड़ा बि ॿधल ऐं उस्ताद जलाल चैन में जेका ख़ूबी हुई उहो उस्ताद जलाल चैन माना पाणी जेको आम सादो ॿियो न पाणी पींदो हो, मट जो पाणी पींदो हो, दिले जो या मट जो। त पोइ उस्ताद जलाल चैन माना जेको आहे मट जा उहे माना पाणी बि पीए पियो। वरी पोइ पंहिंजे ॿारनि खे चई त बाबा दवा खणी अचो, दवा पियूं। पोइ दवा बि पीतई। हाणे इहे ॻाल्हियूं उस्ताद जलाल चैन माना वॾे दिलि वारो माण्हू। उस्ताद जलाल चैन चए पियो त माना आम माना मां बीमारी खे माना लेखींदो ई कोन हुउसि, पर हिन दफ़े मुंहिंजी तबियत थोरी घणो ख़राबु थी वई। दोस्तों हाणे कंहिंखे कहिड़ी ख़बर हुई त उस्ताद जलाल चैन जेको कुझु वक़्त जो महिमान आहे, त उस्ताद जलाल चैन चवंदो त बाबा आख़िरी वक़्तु बि जेको मुंहिंजी आख़िरी साह बि हुजे मुंहिंजे चाहींदड़नि सां गॾु गुज़ारियां। ऐं संगत जो मोर माण्हू, दोस्तनि जी यारी जो मोर माण्हू, ओताकी माण्हू, ओताक जो माना शींहं हो। ओताक ते हिन जी महिमान नवेज़ी माना सदाईं हलंदी रहंदी हुई ऐं वॾो चाहत वारो माण्हू, वॾो मोहबती माण्हू।
कंहिंखे ईअं न चवंदो त बाबा हीउ तूं कमु कर, पंहिंजो कमु बि पाण कंदो। हाणे हंधि विहाणा जेके खट ते रखणा उहे पाण सेट करे पाण वेठो, कचहरियूं पियूं हलनि। वरी जेके गॾु कमु कनि पिया, जेके हुनजे उताक ते जेके कम ते रखियल माण्हू, उहे माना बेहुजाइता थी उषा जलालचंद सां गॾु वेही करे फ़ोटू कढाइनि पिया, मूवी भराइनि पिया। ऐं उषा जलालचंद जा बि माना बेहिजाइबा दोस्त, छो उषा जलालचंद हो फ़क़ीर सां फ़क़ीर जहिड़ी तबियत रखंदो हो, त अमीर सां अमीर जहिड़ी तबियत, सभिनि सां हुनजी हिकु जहिड़ाई हुई, सभिनि सां साॻी मोहबत रखंदो हो। ऐं हुनजी उताक सदाईं मचियल हूंदी दोस्तो, हुनजूं मोहबतूं सदाईं मचियल हूंदियूं। दोस्तो लतीफ़ साईं फरमाए थो त कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़ मक़ाम में, कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़ मक़ाम में, वारी संदो कोट अॾे अॾींदे केतिरो। दोस्तो हीउ जहान जेको आहे फ़ानी आहे, हिन जहान में माना वञिणो आहे, केरु बि हुजे, भले केतिरो पैसे वारो हुजे, केतिरो मशहूरु हुजे, केतिरी हुनजो माना उरूज हुजे, पर हिन दुनिया खे माना आख़िर छॾिणो आहे। पीर फ़क़ीर गौस कुतुब सभु विया हलिया दोस्तो, हिकिड़े ॾींहुं वञिणो आहे। ऐं इहो उस्ताद जलालचंद जो बि माना हिकिड़े ॾींहुं हुनखे अचिणो अहिड़ो जेको हुनखे बीमारी सूरत में को न को माना बहानो थियणो, जो हिन दुनिया मां हुनखे वञिणो ऐं पंहिंजे मालिक हक़ीक़ी सां माना मिलणो। दोस्तो इहो उस्ताद जलालचंद जी यादगार ऐं आख़िरी कचहरी आहे, जंहिंमें उस्ताद जलालचंद माना पंहिंजे दिलि जा सॼा हाल ओरिया, पंहिंजी संगतनि सां वेठो, माना हर शौक़ु ॾेखारिया दोस्तो, हर माना शौक़ु ॾेखारिया। ऐं हीअ जेका यादगार माना कचहरी अॼु दोस्तनि पंहिंजे चाहींदड़नि जेका न महफ़ूज़ करे छॾी। दोस्तो हीअ जेका कचहरी आहे, असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे अब्दुल करीम जोयो, हुनजी यूट्यूब चैनल आहे, त हुन ते हीअ लॻल आहे। अगरि तव्हांखे पहिरां मुकमल वीडियो ॾिसणो हुजे त अब्दुल करीम जोए जो तव्हां चैनल ते वञी करे इहो वीडियो ॾिसी सघो था। हीअ असां जेको थियो आहे, हीअ हिकिड़ी डॉक्यूमेंट्री आहे दोस्तो, हीअ स्क्रीन शॉट ते ठहियलु आहे। दोस्तो उस्ताद जलालचंद जो दवा जे बारे में ॿुधाए पियो त माना दवा मूंखे अहिड़ी ॾींदी अथनि, पोइ हुन में अलाए छा नशो आहे या ताक़त आहे, बसि सॼो ॾींहुं निंड पियो आहे, सॼो ॾींहुं माना आराम आहे, बसि अहिड़ी दवा मूंखे ॾींदनि। मूंखे चवंदा दवा बाबा तोखे पाबंदी सां तोखे माना खाइणी आहे, वरी 3 महीने खां पोइ वरी मूंखे माना ॾेखारिणो आहे, वरी पोइ वरी अॻियां इलाज माना जारी रखिबो। दोस्तो उस्ताद जलालचंद जो उहा हस्ती हुई जंहिंखे हर को सुञाणे पियो, झर झंग सुञाणे पियो, पखी पखण सुञाणे पियो, वाही वाहर वस्ती माना सुञाणे पई। उस्ताद जलालचंद जो इंसाननि सां त मोहबत कंदो, पर जानवरनि सां लाइ बि माना उहो शफ़ीक़ हो, मोहबत कंदो हो। उस्ताद जलालचंद जो पंहिंजे घोड़नि सां बि गॾु फ़ोटू कढाया, पंहिंजे मेहनि सां बि गॾु फ़ोटू कढाया, पंहिंजे माल सां माना उहो तमामु घणी मोहबत कंदो हो। ऐं पंहिंजे जेके मुलाज़िम जेके कमु कंदा हुआ उनखे चवंदो बाबा सासिन जी ख़्यालु कयो, हिन जो वॾो पुछाणो थींदो, हीअ बेज़बान आहिनि, ॻाल्हाए नथा सघनि, पर हिन जो पुछाणो वॾो थींदो। त ईअं दोस्तो उस्ताद जलालचंद जो माना सम्झाईंदो हो ऐं हुनखे नसीहतूं ॾींदो हो, पर प्यार मोहबत में। ऐं मुलाज़िमनि खे बि कॾहिं नौकर वोकर न सम्झंदो, पंहिंजो भाउ वांगुरु रखंदो, जेको पाण खाईंदो उन्हनि खे खाराईंदो, जेको पाण पाईंदो उन्हनि खे पाराईंदो, उन्हनि खे इज़त सां माना एतिराम सां रखंदो, उन्हनि खे हर शइ ॾींदो दोस्तो। ऐं पाण सां गॾु खणी घुमंदो गाॾियुनि ते, महफ़िलनि ते दोस्तो, हर जॻह ते उस्ताद जलालचंद जो उहा हस्ती आहे जंहिं पंहिंजा सभु शौक़ु पूरा कया। उस्ताद जी जेको माना का बि जेका हसरत उहा दिलि में न रहिजी वई। उस्ताद जलालचंद सभु पंहिंजा शौक़ु पूरा कया, जेके बि हुनजूं ख़्वाहिशूं दुनिया में अलाह पाक हुनजूं पूरियूं कयूं। मां नथो सम्झां त को अहिड़ो शौक़ु हूंदो उस्ताद जलालचंद जी, का अहिड़ी उमेदु हूंदी, का अहिड़ी ख़्वाहिश हूंदी जेका पूरी न थी हूंदी, पर तक़रीबन उस्ताद जलालचंद माना सभु शाहाना ज़िंदगी गुज़ारी, खाई पी सुठे नमूने सां इज़त वारी ज़िंदगी गुज़ारी, उरूज वारो ज़मानो गुज़ारियो, कंहिंजी मोहताजी खां माना हू परे रहियो, ऐं कॾहिं कंहिंजे अॻियां हथ न टेकियईं। ऐं फ़क़ीराणी तबियत जो माण्हू हो, हुन में तकबुर कोन हो, गुरूर कोन हो, फ़क़ीरी माण्हू हो, फ़क़ीर मंश माण्हू हो, दरवेश हो, प्यार वारो माण्हू हो, प्यार जो बुखियो हो, इश्क जो, चाहत जो, मोहबत जो बुखियो हो दोस्तो। ऐं पैसनि जेके कमाइण लाइ हुन माना फ़न ई न सिखियो, हुनजो इश्क माना फ़न सां इश्क हो, मोहबत हो, लाज़वाल मोहबत हुई, ऐं हुन पंहिंजे फ़न खे अमर करे छॾियो हमेशह लाइ दोस्तो।
दोस्तों उस्ताद जलाल चांडे जा चाहींदड़ अॼु बि हुन सां मोहबत कनि था, अक़ीदत कनि था, हुन सां निस्बत रखंदड़ हर शयूं जेके आहिनि पाण वटि महफ़ूज़ करे पिया रखनि, पंहिंजे अलमारियुनि में, पंहिंजे कबटनि में, लाइब्रेरियूं ठाहे माना उते हर शइ रखनि था ऐं हुनजी कैस्टनि खे बि अॼु ताईं महफ़ूज़ करे वेठा आहिनि। दोस्तों हुनजे हर रिकॉर्ड खे महफ़ूज़ करे वेठा आहिनि ऐं हीअ जेके वीडियो आहिनि इहे असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे अब्दुल करीम जोयो, उन यूट्यूब ते महफ़ूज़ कयो आहे। दोस्तों तमामु भलियूं कचहरियूं आहिनि, हिन जा काफ़ी पार्ट आहिनि दोस्तों, ऐं मां उमेद थो कयां त तव्हां अब्दुल करीम जोयो जी चैनल ते वञी करे इहे सभु पार्ट ॾींदा, ॾिसंदा ऐं पंहिंजी दिलि ख़ुशि कंदा, दिलि विंदराईंदा दोस्तों, ऐं तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदा। तव्हांखे ईअं लॻंदो त उस्ताद जलाल चांडो असांजे अखियुनि जे अॻियां वेठो आहे, एतिरो माना हुन में जेको हयाती वारो तस्वुरु आहे। हीअ उस्ताद जलाल चांडे जी कचहरी तमामु यादगार कचहरी हुई दोस्तों, ऐं हिन खां पोइ जेका कचहरी वरी न थी दोस्तों, ऐं उस्ताद जलाल चांडो ही फ़ानी दुनिया माना छॾे असांखां हलियो वियो हमेशह जे लाइ, पर हुन जूं यादगिरियूं असांजी दिलनि में ज़िंदा आहिनि ऐं जेसीं ताईं जान रहंदो दोस्तों ज़िंदा रहंदियूं। दुआ कयो दोस्तों अल्लाह पाक हुनजी बख़्शिश फरमाए ऐं हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो, जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।